ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولو أنهم إذ ظلموا أنفسهم جاءوك فاستغفروا الله واستغفر لهم الرسول لوجدوا الله توابا رحيما صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين علماء کرام سادات اعظام اے مجھا پیارا دوستو بھائرو میلاد پاک جی ہن سونی محفل میں اچن وارو سب کا اول آؤں مبارک پیش کیا تو ہن محفل جی انتظامیہ کے میزبانن کے خصوصاً محترم حافظ غلام عباس کے جہی سونی محفل سجائیا ہر سال ہتے محبوب جے محبت عشق واری محفل سجائی بھی دیا اے جتے دل پر نبی جے محبت جی گال تھی دیا ہوتے رحمت جا وڈ پھڑا میہ وسندا اجو کہ ہنا محفل میلاد جو عنوان ہے مدینۃ المصطفیٰ یعنی مدینے والے سائیں دے شہر پاک جو ذکر تھی دو شہر دنیا میں ہزاریں ہیں شہر دنیا میں اڑ کھٹ ہیں تواں جو جیکما بعد بکڑو شہرہ سکھر بکڑو شہرہ کراچی بکڑو شہرہ لندن پیرس میں شہر ہیں دہلی میں شہرہ پر ساری دنیا جا شہر ایک پاسے مدینے وارے سائیں جو شہر جو شان مدینہ شابس جے تواں جے ذوق کے لگے تو دلیوں کھڑی آیا ہو لگے تو تواں کے مصطفیٰ جے مدینے جے نسن جو شوق آئے اج دل کھولے مصطفیٰ جے شہر جو شان بدھ اللہ کندو سارے جلسے کے مدینے جی حاضری نصیب کیڑا کیڑا مدینے ونجن چاہیو تھا ہر کہیں کے مدینے نسن جو شوق سبحان اللہ مجھے دل پر نبی جی ذات بے مثال مدینے والے سائیں جو شہر بے مثال مصطفیٰ جو زمانوں بے مثال وہ دھرتی جے دھرتی تے لجپال نبی آئے یا دھرتی ساری دھرتی میں بے مثال اساں اہل سنت جو ایمانا اساں جو عقیدہ تو دنیا میں جتراب شہر ہیں انہوں سبنی شہرن کا بشہر ودیک فضیلت وارا ہے ساری قرآن ارض جے متھا جتراب شہر آباد ہیں
हड़नी शहरन का इज्जत में, अजमत में, शान में, मर्तबे में, दर्जे में आला ए बाला बशहर है। नाला ॿुधंदो हिकिड़ो मक्के जो शहर, ॿियो मदीने जो शहर। मक्को मदीने वारे साईं जे मीलाद जो शहर आहे। मदीनो मुस्तफा करीम जे हिजरत जो शहर आहे। मक्के मां इस्लाम लथो, कुरान जे लहण जो आगाज मक्के में थो ऐं कुरान जी तकमील वञी मदीने में थी। मक्को भी इज्जत वारो त मदीनो भी शान वारो। सारी दुनिया के शहरन में इहो आले सुन्नत जो मुत्तफिक अकीदो आ। तो आले सुन्नत में उलमाए बरेलविया भी अची विया। आले सुन्नत देवबंदी भी पाण के सदाइन था। आले हदीस भी पाण के आले सुन्नत सदाइन था। ही अकीदो आले तशय्यो वारन जो भी आहे, आले हदीस जो भी आहे, आले सुन्नत जो भी आहे, देवबंदी जो भी अकीदो आहे। तो सारी दुनिया के शहरन का बशहर मथे हिकड़ो मक्के जो शहर, ॿियो मदीने। पर हाणे इन्हनि ॿिन्ही शहरनि मां वधीक शान कहिड़े शहर जो आहे? तव्हांजे चवण सां थींदो छा? तव्हां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि कयो, जेको तव्हांजी मोहबत आहे उन जी ॻाल्हि कयो। पर मां तव्हांखे क़ुरान ऐं हदीस मां ॿुधाईंदुसि त शहर भलो कहिड़ो। जेको आले सुन्नत जो अकीदो आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदुसि त मक्को भी शान वारो, मदीनो भी मान वारो। पर इन्हनि ॿिन्ही शहरनि मां अल्लाह के वधीक प्यारो शहर कहिड़ो, अज़मतुनि वारो शहर कहिड़ो ऐं शान में आला बरतर ऐं बाला शहर कहिड़ो आहे। अॼु अचो त जेकमाबाद वारा इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उलमा जा बथड़ा आहिनि। आले सुन्नत जे उलमा में हिकड़नि जो अकीदो आहे त मक्के जो शहर मथे आहे। छो त मक्के जे शहर में रब जो काबो आहे, बैतुल्लाहिल हराम आहे। मक्के जे शहर में अल्लाह जो घर आहे, जंहिंजो दरवाज़ो बाबुर रहमत आहे, जंहिंजो दरवाज़ो अल्लाह जे रहमत जो दरवाज़ो आहे। बैतुल्लाह जे शहर में आहे, इहो शहर सभिनी शहरनि खां भलो आहे। छो त इन में ज़मज़म जो खूह आहे। मक्के में हिकड़ो पत्थर आहे जेको जन्नत जो पत्थर आहे, जंहिंखे हाजी वञी चुमड़ियूं ॾींदा आहिनि, हजरे असर। मक्के जे शहर में सुरतुल अर्दा, सारी रूई जमीन जो मरकज, महवर, विच मक्के जो शहर आहे। कन आलमन चयो, आले सुन्नत जे कन आलमन चयो त शहरन में भलो शहर मक्के जो आहे। पर हजरत उमर फारूक जो अकीदो, हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु तो चवे त मदीने जो शहर मक्के खां वधीक इज्जत वारो, अज़मत वारो। ऐं हजरत उमर इन जे दलील में हिकड़ी मदीने वारे साईं जी हदीस पेश कई। मुझे लजपाल नबी खुद फरमायो, लमदीनतु खैरुन मिन मक्कत। मक्के जे शहर खां मुझो मदीनो भलो आहे। जवाब ॾियो। जॾहिं मदीने वारे साईं जी ॻाल्हि अची वई त पोइ उलमा मशाइख जूं ॻाल्हियूं हेठि रहिजी वियूं। मुस्तफा पर फरमायो त मक्के जे शहर खां मुंहिंजो मदीनो, मदीनो। पुट, मक्को हुजूर जो अपाणो शहर, हुजूर जी
जी विलादत मक्के में थी, नंढपण मक्के में गुजरी, बचपन जवानी मक्के में गुजरी। हुजूर जन के मक्के से ॾाढो प्यार हो, मक्के से ॾाढी मोहब्बत हुई। तो जने अल्लाह जो हुक्म मिलियो तो सोना नबी पंहिंजो अपाणो शहर छॾ, मुंहिंजो हुक्म आहे मक्के खे छॾ। हेॾे बूढ़े ने आयो हुजूर मक्के खां निकिता न, अल्लाह जो आर्डर जो मिलियो, रब जो हुक्म जो मिलियो, मक्के जो शहर छॾियऊं। पोइ जेॾी महिल मक्के खां ॿाहिरि निकिता, मक्के जूं माड़ियूं, मक्के जा इमारतूं, मक्के जो शहर हरम ॾिसी ऐं सोने नबी जे अखियुनि में ॻोढ़ा। हुजूर रोई पिया, हुजूर रोअनि पिया ऐं अर्ज़ कयो, मुंहिंजा मौला मूंखे अहिड़े शहर मां निकिरण जो तो हुकुम ॾिनो आहे जेको मूंखे सिर साह सां प्यारो हुयो, मूंखे ॾाढो मक्को वणंदो हो। तो मूंखे उन शहर मां निकिरण जो, उन शहर खे छॾण जो हुकुम ॾिनो आहे। मौला हाणे मूंखे अहिड़े शहर में रहाए जेको तुंहिंजो महबूब शहर हुजे। मक्को मुंहिंजो महबूब शहर, मक्को मुंहिंजो प्यारो शहर, पर जे इने के छॾण जो आर्डर तो ॾिनो आहे त मूंखे अहिड़े शहर में रहाए जेको तो रब जो प्यारो शहर हुजे। मालिक करीम फरमायुसि त मुंहिंजा महबूब तोखे अहिड़े शहर में तो मोकिलियां जेको मूं रब जो महबूब शहर। पोइ इन हदीस मां मालूम थियो त मक्को अल्लाह जो रसूल जो महबूब शहर आहे, मक्को मदीने वारे साईं जो महबूब शहर आहे, ऐं मदीनो खुद अल्लाह जी ज़ात जो महबूब शहर। जेॾी महिल हुजूर जन मक्के के छॾियो त रोंदा वञनि पिया ऐं अल्लाह खां दुआ पिया घुरनि, मौला मूंखे अहिड़े शहर में रहाए जेको तुंहिंजो महबूब शहर हुजे। जेॾी महिल मदीने शरीफ में पहुता त सोने नबी दुआ जा हथ खया, मुंहिंजा मौला मूंखे मक्को ॾाढो वणंदो हो, मक्के सां मूंखे ॾाढो प्यार हुयो। मौला दिलनि जो मालिक तूं ही, जेका मुंहिंजी दिलि मक्के सां हुई न, मदीने सां ॿीणी मोहब्बत ॾे। नबी जी दुआ कबूल, चओ नबी जी दुआ कबूल। मक्के सां जेका सोने नबी जी मोहब्बत हुई न, मदीने सां ॿीणी मोहब्बत थी पई। पर दुआ ऐसी ताईं दंग न थी। हुजूर जन दुआ जा हथ खया, मौला जेका बरकत मक्के में कई हुई न, मुझे मदीने में ॿीणी बरकत कर, ॿीणी। मुझा मौला मुझे मदीने में हिकड़ी बरकत सां गॾु ॿी बरकत, ॿी सां गॾु टी बरकत, बरकतुनि सां बरकतूं मिलाए मुझे मदीने के बरकतुनि वारो शहर बणा। सुभान अल्लाह। जेके मदीनो ॾिसी आया आहियो उन्हनि खे मदीने जे बरकतुनि जी ख़बर हूंदी। मां रोज़ वेंदो आहियां मदीने शरीफ में वञी रहंदो आहियां, रोज़ न पर साल में 2-3 दफ़ा हाज़िरी थींदी आहे मदीने शरीफ में। मदीने वारे घर बि ॾिनो आहे, मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। मिसाल मानी हूंदी चइनि फ़क़ीरनि जी न, 8 अची विया खाईंदा तॾहिं बि मानी बची पवंदी। मूं आज़माए ॾिठो आहे, तव्हां बि वञी आज़माए ॾिसिजो। मानी 10 जी वठी अचो, 20 माण्हू खाई वेंदा, पर अञा बि 5 जी मानी बची पवंदी। मदीने में छो त मुस्तफ़ा जी दुआ जो घुरियल, मदीने वारे जी दुआ काॾे वेंदी। सुभान अल्लाह। हुजूर जन जेका दुआ घुरी रुगे उन्हे दौर वारनि जे लाइ न, सहाबनि या ताबईन जे दौर जे लाइ न, पर क़यामत ताईं अचण वारी उम्मत जे लाइ हुजूर दुआ घुरी। जेको मदीने में ईंदो उहो बरकतुनि जा रंग पंहिंजे अखियुनि सां वञी मदीने।
सुभान अल्लाह। पानी दुनिया जा सब पानी अखियुनि ते, पर मदीने जे पानी जो मिसाल भी ना। सुभान अल्लाह। तारे जेकमाबाद में वज़ू कंदो आया तो पोइ 3 ॾींहं पियो अखियुनि खे धोंदो आया। मिठो पानी आता जो खबर आता के। सुभान अल्लाह। मां चवंदुसि मुझे मातरी जो पानी भलो आ, हर को पंहिंजे शहर जे पानी जी ॻाल्हि कंदो, पर पानी आ मदीने जो। हाय हाय। मदीने में हिकिड़ो खूह आ जंहिंजो नालो आहे पीरे खुर्स। छा नालो चइनि? पीरे खुर्स। हाणे सऊदी हुकूमत उनखे खोलियो आहे, पहिरीं बंदि हूंदो हो। साईं फरमायो त नेमल पीर पीर खुर्सिन माउहा अत्यबुल मियाह व हिय ऐन मिन उयूनिल जन्नत। वाह जो खूह आहे गर्स वारो। साईं फरमाइन था त इने जो पानी ज़ोर पाकीज़ा, ज़ोर वणंदड़, ज़ोर मिठो, ज़ोर लज़ीज़ पानी आ। छो त इहो दुनिया जो पानी न आहे, इने जो जर जन्नत सां जुड़ियल आ। पुट खूह जो हेठि जर हूंदो आहे न, जंहिंमां पानी निकिरंदो आहे बुंभ ॾेई, डोल कढंदा वञो, सॼो ॾींहुं मोटर हलायो, पानी न खुटंदो, छो त हेठो जर जुड़ियल हूंदो आहे। दुनिया जे खूहनि जा जर उन धरती सां जुड़ियल हूंदा आहिनि। मदीने जे खूह खुर्स जो जर जन्नत सां जुड़ियल आहे, बेहश्त सां जुड़ियल आहे। तव्हां चाहींदो न त जन्नत जो पानी पिया? चाहींदो? कहिड़े कहिड़े खे शौक़ आहे जन्नत जो पानी दुनिया में पिया? सुभान अल्लाह। जे दुनिया में जन्नत जो पानी पीअण चाहियो न, मदीने जे पीर खुर्स जो पानी पियो। हिय ऐनुम मिन उयूनिल जन्नत। इहो पानी जन्नत जो चिश्मो आहे, बेहश्त जो पानी दुनिया में रब मदीने में जारी करे। तॾहिं त मुर्शिद लतीफ़ अर्ज़ पियो करे, पानी पिरीअ जे शहर जो परवर असांखे तू पियार, पोइ भली मार लहने हो जा गायकड़ने जा। हे मौला मदीनो कार, पोए भली मार लहने हो जा गायकड़ने। मदीने जे पानी जी ॻाल्हि, मदीने जी मिट्टी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। साईं फरमाइन था इन तुराबुहा ल मोमिना। मदीने जी मिट्टी भी मोमिनियाणी या मोमिनियाणी। मदीने जी मिट्टी भी ईमान वारी आ। मदीने जी मिट्टी ईमान वारी आ। साईं फरमाइन था मदीने जे मिट्टीअ में रब शिफा रखी आ। मर्ज़न जो इलाज आ मदीने जी मिट्टीअ में। साहबन के फट थी पिया, फुरड़ियूं थी पियूं, जख्म थी पिया। हुजूर जन आया ॾिठो ते जख्मी पिया आहिनि, जिस्मनि मां रत पियो वहे, पानी पियो चुमे। साईं फरमायो त ही छा थियो आ? या रसूल अल्लाह चमड़े जी बीमारी थी आ। साईं फरमायो त मुंहिंजे मदीने जी मिट्टीअ सां छो नथा इलाज कयो? या रसूल अल्लाह कीअं इलाज कयूं? साईं जन हीअ तॾो हो न, तॾे जो हीअं पलांद मथे कयो, तॾे जो पलांद मथे करे हीअं कयो। ज़मीन ते जो हयूं हीअं आंगुर ज़बान सां लॻायूं त आली थी पई। धरती ते जो हयूं त हुनखे मिट्टी लॻी। साईं फरमायो या मिट्टी फट ते लॻाई था वञो, फट छुटी वेंदो। हीअ जो बिस्मिल्लाह बिरीक बादिना व तुरबत मदीनतिना शिफाउन लिसकीमिना। असांजे वात जी लुआब मदीने जी मिट्टी
मरीजन जे लाइ शफ़ा दर्दन जी दवा ये करे जो हयूं तो फट खत्म फुरड़ियों खत्म उन्हनि जा चमड़ा साफ सुथरा बणजी विया अरे मदीने जे मिट्टीअ में बि रब शिफ़ा साईं फरमाइनि था गुबारुल मदीनते शिफाउन लिल जुज़ामे मदीने जे मिट्टी जेको गिरद गुबारा धूड़ा इन धूड़ में कोढ़ जे बीमारी जो इलाज हुआ बक जी बीमारी बक लगल हुआ न अल्लाह पनाह में रखंदो सभिनी के रब बचाईंदो हर मुसलमान के अच्छी चमड़ी थी पवंदी आ चमड़ी जो रंग अच्छो थी वेंदो आ इन के बक सनबो आ कोढ़ पे थींदो आ उन्हें मावरी पुछो निकरंदो आ साईं फरमाइनि था मुझे मदीने जी मिट्टी खणी बक वारे के हिय लगाईंदा वञो तो मर्ज़ खत्म थी वेंदो चमड़ी रोशन सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी जे मदीने में मींह पवे सुभान अल्लाह जे मदीने में मींह पवे न त मींह जे कणियूं जेॾीमहिल मदीने जी मिट्टीअ जे मथां पवन थियूं त उन मिट्टीअ मां सुरहान निकिरंदी आहे सुगंध निकिरंदी आहे खुशबू निकिरंदी आहे अतर वारी न सेंट ऐं परफ्यूम वारी न मुश्क ऐं अंबर वारी न सारी दुनिया जूं खुशबूयूं हिक पासे मदीने जे मिट्टीअ जी सुरहान अञा वधीक थल्ली हजरत इमाम मालिक साईं जी फतवा है मालिकी मजहब जो इमाम है हजरत इमाम मालिक फरमाए तो मन काल लितुराबिल मदीनत रदियतुन दुरिब सलासीन दिर जेको मदीने जी मिट्टी मां ऐब कढे मदीने जे मिट्टी के खराब चवे उन्हें के 30 कोड़ा हणो 30 तेड़ा हणो जेको मदीने जी मिट्टी मां ऐब कढे जेकमाबाद वारा समझो था गाल मदीने जी मिट्टी मां ऐब कढे मां मालिक तो 30 कोड़ा हणोस ऐं जेको मदीने वारे मां ऐब कढे मां तो चाहतो 100 की जाए ना इनके ऐसी दी कोड़ा हणदन जैसी साह निकरी जी दुनिया में रहण जी इन जी का भी जरूरत ना है जेको मुस्तफा जे जात में ऐब कढे इन जो सिर धड़क धार करे छॾजे अॼुकल्ह फेसबुक ते हिकिड़ो खबीस माण्हू आहे जेको मदीने वारे साईं जे शान में भौंके थो पियो मैं अपनी पाकिस्तान हुकूमत से मुतालबा करता हूँ ये गुस्ताख बेअदब जो मेरे आका के शान में गुस्ताखी कर रहा है इसको पकड़िए इसको ढूंढिए कहाँ से ये बकवास कर रहा है इसको सजा दीजिए अगर आप सजा नहीं देंगे तो यहाँ पर बहुत सारे आशिक मलिक मुमताज कादरी संजरानी जे बेदबी कया इन्हें के या तौबा ताइब थे हुकूमत पाकिस्तान इन्हें के सजा दे न तो है आशिकन मा को न को आशिक बाबा देखें ये हमारा वतन अजीज
पाकिस्तान उस शाका ने रसूल ने बनाया है। ये मुस्तफा के आशिकों ने ये मुल्क बनाया है और इसकी हिफाजत भी उस शाका ने रसूल करेंगे। अगर पाकिस्तान के खिलाफ कोई मैली आंख उठती है तो जहां पाक फौज अपने वतन अजीज की मुहाफिजत के लिए खड़ी होती है, वहां ये आशिकान रसूल का लश्कर भी साथ होगा। इंशाअल्लाह अजीज की हिफाजत के लिए पाक फौज के साथ हम सब खड़े होने वाले हैं। कोई खड़ा होने वाला है तो हाथ खड़ा करे। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। जहां उनके खून का एक कतरा गिरेगा, हमारी जानें भी इस वतन की सरहदों की हिफाजत के लिए और नामूसे रिसालत के लिए हमारी जानें भी कुर्बान, हमारे बच्चे भी कुर्बान, हमारे मालो अमवाल भी कुर्बान। मेरे आका के नामूस पर ये सुन्नी अपनी जान भी फिदा कर देंगे। जंहिंखे इहा ॻाल्हि क़बूल आहे सो हथ मथे करे जे लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह। वही रहो अल्लाह से तान इश्क के सलामत रखे मुझे मुर्शिद के सदके। वही रहो कंधकोट वारनि में भी गैरत हूंदी त हिनखे छॾींदा। अल्लाह 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 अल्लाह। अज़ीज़ाने गिरामी, मुझे नबी सोने जे शहर की मिट्टी भी पाक आ, मिट्टी में भी शिफा। जेको मदीने की मिट्टी में ऐब कठे यो मोमिन न है। जेको मदीने की मिट्टी के चवे त या सुठी न है। इमाम मालिक तो चे तो टी हकोड़ा हणोस, टी हथे देड़ा हणोस। मुस्तफा के जात में बेअदबी करे ये सजा का हकदार है। जवाब जो सजा का हकदार है। असा हम अहले सुन्नत पुरअमन हैं। हम कानून को अपने हाथ में नहीं लेते, लेकिन अगर हमारी हुकूमत हमारे दिलों की धड़कन को नहीं सुन पाती, हमारे जज्बात को नहीं समझती, तो फिर तो मजबूर आशिक उठ खड़े होंगे। फिर ये सुन्नियत का दरिया, ये समंदर उस शाकान रसूल का थामे नहीं थमेगा, रोके नहीं रुकेगा। हम तो आशिक हैं, अपने आका के नामूस पर जाने भी कुर्बान कर। ही जानत हिकड़िया जे हजार हुजन जानियो, ये जानत हिकड़िया जे हजार हुजन जानियो। मुझा जान पतो ता सब सवार कया सदके, सिर साह सजण तो सत बार कया सदके, सिर साह सजण तो सत बार कया सदके। जो खबर मदीने वाले साईं जी मोहब्बत जेरिया दिल में जिंदा मोहब्बत। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ये मदीने की मिट्टी आम सजे शहर की मिट्टी, इज्जत वाली, अजमत वाली, ईमान वाली, पर जेका धरती गुंबद खतरा वाली उहा जमीन जे में अज मुझो लजपाल नबी जलवा कर। असांजो ईमान आ मदीने वारो पंजी मज़ार में हयातुन नबी है। नबी युजीब मन नादाह, जेको मदीने वाले के सॾु कंदो आहे न, सुहिणो नबी चवंदो आहे जीव चवां, जीव चवां।
भली जेक मां बाद मां सॾु कर मुस्तफा वटि तुंहिंजो सॾो पहुचे मदीने में वञी सॾु करी उहो त ॿुधनि था पर हितों वारो सॾु बि सरकार ताईं पहुचे वो मिठा पोचे धरती में मुझो लजपाल नबी जलवा कर रहा इन धरती की इज्जत छाहे इन धरती जो मान मर्तबो छाहे गुंबदे खदरा वारी जमीन की इज्जत अजमत मकाम दर्जो छाहे उधर चाहिए बोली मुझे समझो था ना सिराई की गालान दी देखो मैं हुआ जगह है बरोज की थे पूछे मैं पूछे वहां तोरी तोरी गालान बड़ी बोली समझो था ना उन्हें में समझो था ना ओ मिठा हाने बुधो आले तशय्यु जे उलमा जो अकीदो आले हदीस जे उलमा जो अकीदो देवबंदी आलिम मौलवी अब्दुल महमूद देवबंदी पजे किताब में लिखियो तारीख मदीना जे अंदर आले हदीस आलिम खाली मोहम्मद अमीन शिंगेती उन्हें पजे किताब में किताब जो नालो अद्दुर्र समीन फी मआलिम दार रसूल अमीन उन्हें जे सुफे नंबर 7 ते नजदी आलिम तो लिखे बे अन्नल बुक़अतिल्लती तुफिन फीहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिया अफदल मिनल काबा वह जमीन जिमें दिलबर मोहम्मद करीम हियर जलवे करा या जमीन बैतुल्ला शरीफ का भलिया चाका भलिया जो या धरती का बैतुल्ला का भलिया आले तशय्यो जे आलमन जो अकीदो इहो प्रेलवी आलमन जो अकीदो इहो देवबंदी आलमन जो अकीदो इहो अहले हदीस खैर मुकल्लिद आलमन जो अकीदो इहो त इहा ज़मीन काबे खां भली जिते मदीने वारो हींअर मौजूद पर असां सुन्नन जे सीनन जो थदकार ॾियण वारो इमाम समूदी लिखे थो त अहले सुन्नत जो इज्तिमाई अकीदो बुधायो मां सभनी मकातबे फिक्र जो पर अहले सुन्नत जो अकीदो इज्तिमाई अकीदो इमाम समूदी वफाउल वफा में लिखिया त इहा ज़मीन जे में मदीने वारे मीर दी मज़ारे अनवर अजते हींअर सोना हबीब हन हिया अफदल मिनल काबते व मिनल अर्शिल अज़ीम जमीन काबे का भली सतन आसमान का मते बैतुल मामूर फरिश्तन जो किबलो उन्हें का भी इया जमीन भली पर इया जमीन अल्लाह दे अर्श का भी भली आदे में मदीने वालों मीर जे धरती ते मुस्तफा दा कदम लगा या अर्श का भली हे कदम जिते लगा उन्हें जाए जो शान त कदमन वारे जो पंहिंजो शान कौन समझ लगा ले जी सुभान अल्लाह हिन टेबल ते मुंह हथ रखया सुभाणे को मुझो मुरीद चंदा पासे या से टेबल काडे वेजे ते दिल पर से हथ रखया मुरीद आन मोहब्बत वारो आन उन्हें के चुमंदो अब हिते मुझे मुर्शिद जा हथ लगा है अरे जिते मुर्शिद जा हथ लगन उन्हें टेबल के तू चुमी थो जिते मुस्तफा जा कदम लगा है या धरती रब तो फरमाए तो अर्श का भली जे या जमीन अर्श का भलिया काबे का भलिया बैतुल मामूर का भलिया जिते मुस्तफा जा कदम लगा है त कदमन वारे जो चा कमाल हुंदो कदमन वारे जी इज्जत अजमत छा हुंदी ओ वहाबी सुथुर ओ मुल्ला सुथुर ओ मुल्ला की दो सिद्धो रखो खुदा जो कसम खड़ी तो चलाही हदीस जो किताब तो मथे दे खड़ा इहो जको तुझो अकीदो है नबी जी वडे भा जेतरी इज्जत इन
जे मदीने वाले जो अकीदो मुस्तफा करीम के बारे में अकीदो छा रखनो तो के पुछनो आधाली कंबर वाले साईं का पुछ अली इलाहाबाद वाले साईं का पुछ अली मशहूर शरीफ वाले साईं का पुछ अली फरचुंडी वाले सरदार का पुछ तो मदीने वाले साईं जो अकीदो छा मिठा जे अकीदो सिखणो थई तो दरगाह पीर जो गो तो हल सोने पीर पागारे मोहम्मद राशिद रोजे धनी जो अकीदो सिख तो अल्लाह वारन जो अकीदो छाए यो अकीदो तो सही ना है तो मुलो चेदो तो नबी जी इज्जत है त्रिया जितनी वडे भा जी इज्जत होंदी है को मुलो चेदो तो नबी जी इज्जत है त्रिया जितनी कोठ दे चौथरी जी इज्जत होंदी है अरे तो नबी जी जात के चौथरी सा तशबीह तो नहीं वडे भा सा तशबीह तो नहीं जेदा कदम मिट्टी ते लगा वो मिट्टी अर्श का भली थी वही उन पटो शान चा सुभान अल्लाह ओ मुझो सोहणो यार हजारन में सरदार सुए सरदारन में मुझो सोहणो यार हजारन में मुझो सोहणो यार हजारन में सरदार सुए सरदारन में मुझो सोहणो यार मिली यूसुफ के हिकड़ी जरीद सुकियन ज़लीक़ा थी वही चरी नारे तकबीर नारे रिसालत हज़रत क़िबला सैयद मुफ्ती मोहम्मद तैयब शाह जीलानी दरगाह आला शाहबापुर शरीफरा मीलाद जलसे में आया है उनके भलीकार चवंदा समाजी अगवान हाजी मोहम्मद हयात गोपाल के भलीकार तहरीक मिनाज अल कुरान बेदार बख्त कादरी जमात सालिहीन जो अब्दुल कुद्दूस बुर्डो जेवाई अगवान कारी अब्दुल बासित ढूंढ के पांचे जमा जलसे में अचंदे भलीकार वादतुल मुस्लिमीन अल्लामा नज़ीर अमन तायो पांचे टीम सां गॾायो आहे उनके जो शुक्रिया अदा कयूं था वेही रहो सल्लल्लाहु अलैहि या रसूल सोहना दीदार सैयद जीलानी सोने दस्तगीर जो बच्चो ठहरे या न ठहरे हाँ केर कुछ ही न तो छा सिखी आए छा पिराए आए छा दिसी आए चाहे तो दस्तगीर जे बच्चे जो दीदार करे आए मदीने वाले जो शान वो मिली यूसुफ के हुई किड़ी जरी सुकियन ज़लीक़ा थी वही चरी थियो मस्त मजनू छाते वरी पड़ फोट पई इश्क वारन में मुझो सोहणो यार हजारन में मुझो सोहणो यार हजारन में सरदार सुए सरदारन में मुझो सोहणो यार जे ज़ाहिर संद से कुछ नूर थिए सारो जग त सड़ी यार तूर थिए जिन्नते वपरी चिक चूर थिए वने शोर मची त मज़ारन में मुझो सोहणो यार नात जे सूरत चौ मुझो सोहणो यार हजारन में सरदार सुने सरदारन में मुझो सोहणो यार सुभान अल्लाह जेकरे उहा धरती उहा मिट्टी जेका जसद मुस्तफा सा लगी पवे इन जी इज्जत अर्श का आला बाला है त उन मोहम्मद पाक जे पंजे वजूद जो कमाल छाऊंदो सोना अकीदो इहो रख त मुझे मुस्तफा
मुस्तफा जो मिसल कायनात में थियो आयो नहीं तो यो अकीदो रखबो या वहाबी वारो अकीदो हिकड़ा ॿ अकीदा हलन था हिकड़ो वहाबी वारो ॿियो सहाबी वारो सहाबी चए तो हजरत मौला अली का के पूछो तो मदीने वाले के कीअं ॾिठी तो हजरत मौला अली चयो वल्लाह मा राई तो क़ब्लहु वला बादहु मिसल हुजूर चेहरो न मूं अॻे ॾिठो न पोइ ॾिठो अल्लाह जो कसम हे मौला अली वारो अकीदो हे वहाबी वारो अकीदो हो सहाबी वारो अकीदो जेकमाबाद वारा तो के सहाबी वारो अकीदो दो वणे या वहाबी वारो साईं फरमाइन था मुझे मदीने जी मिट्टी वल्लाहे इन तुराब हाल मोमिन अल्लाह जो कसम त मदीने जी मिट्टी भी ईमान वारी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ मिठा मुझे दिल पर नबी तबूक के सफर के सुभान अल्लाह तवज्जो मुनिया सुभान अल्लाह यार बुजुर्गन तू कयो पर गाल मुंजी को बुझो ध्यान मुडे कयो सुभान अल्लाह समझी तो मुड़ी गा सुभान अल्लाह तो लोगी ने सुभान अल्लाह मुझे चुप कयो ढोया छाता लोगी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुजूर ने तबूक के सफर ते जब मेरा वापस मोटिया ने तो मदीने में जेके रह जी वहा से इस्तकबाल देला बाहर निकता सुभान अल्लाह मदीने वालो जो अचे तो ज़ियारत देला आशिक निकता हुजूर जो लश्कर घोड़न ते उठन ते सवार आया पे वो हिकड़े मानू जो घोड़न के सुंबन मा धूल थी न इया कोई उठता है बुट्टा है यही तचिया मिट्टी मुझे नक में न पोए दस मुझे नक में न पोए बुट्टा है यही हुजूर जन पे डिठो ने सुभान अल्लाह हुजूर पंजी सारी काहे वेझो आया उन जे ही हाथ बची वो बुट्टा लाहे उछलायो फरमायो मुझे मदीने दी मिट्टी न पाण के लिकाई तो अल्लाह जो कसम तुराबुल मदीनत शिफाउन लिल जुज़ाम मुझे मदीने जी मिट्टी में भी मर्ज़न जो इलाज हुआ दर्दन जी दवा सुभान अल्लाह डॉक्टर चवंदा आहिनि त फिफड़न जी बीमारी वारा दिल जे बीमारी वारा धूड़ ऐं दूहे का पाण के बचायो तसई दूहे जे करे फिफड़न जी बीमारी थींदी आ पर खुदा जो कसम जने मदीने वनी न हवा लगे धूड़ उठे तो वड्डा साह कर धूड़ अंदर वई बीमारियों का शिफा मिली दम जी बीमारी थींदी आ न दम जी साह खणण में दुखाई थींदी आ साह न खणी सघंदो आ जेके दम जी बीमारी आ जेके दिल जी बीमारी आ जेके फिफड़न जी बीमारी आ जेके माते जी बीमारी आ वने मदीने छा करे मदीने वने सुबह जे वक्त में जेका ओफर जी हवा लगंदी आ पूरब जी हवा थथड़ी मदीने जी थथड़ी हवा जेमन मदीने जी हवा लगंदी मदीने वाला साईं ही पटल खोलींदा ये करे अभी छाती खोले फरमाइंदा हादिही अरवाह तैयबा हादिही अरवाह तैयबा ये खुशबूदार हवाऊं हैं ए मदीने जो खूब फसाऊं हैं ए मदीने जो सुरहूं हवाऊं हैं हुजूर जन पने छाती के खोलींदा भाई जन मरमी हो वसंदो हो मदीने शरीफ में हुजूर जन पजी कमीज मुबारक हटाए नीह जो कड़ियों पंजे बदन ते वठंदा फरमाइंदा हादा हदीस अहदिन बिरब्बी हे कड़ियों ताज़ियों मुझे रब का आयो ताज़ियों मुझे रब का आयो कदे वजी मदीने जे मीह में वेंदी सुबह जे टाइम ते जेका पूरब जी हवा लगे थी न उन में सामो भी पोहिया ये वड्डा साह
खुदा जो कसम फिफण की बीमारी खत्म, दिल की बीमारी खत्म, वही आजमाए जे न शफा मिले न मां मातरी परे ना है किराए तो अगवाटा दई तो वना मदीने की मिट्टी में शफा, मदीने की हवा में शफा, मदीने के मीह में शफा। सुभान अल्लाह। मदीने की मानी साईं किबला सैयद मोहम्मद तैयब शाह का पूछो तो मदीने की मानी, साईं सैयद इकरामुल्लाह शाह का पूछो तो मदीने जो पानी छा है, पुटा उन्हें अहले दिल का पूछो तो मदीने की खुशबू छा जे गलियों में गुजरंदो ताके मदीने में खुशबू ही मिलंदी, हरम में इंदो खुशबू ही मिलंदी। हरम जे 100 मीटर परे बिठा हुजो न थधड़ी हीर हरम जी बाहर महसूस थी है नजताई दिठ में एड़ो जेड़ो मंजर मदीने जो खुदा चूंडे रखस नालो मिठो मुनवर मदीने जो घूमी आयो आया भी शहर बंदर अदन मकुला यमन वारने पहाड़ लिखा मथे पत्थर मदीने जो उतों जा कालाई कुतड़ा बिल्लियों आने अदब वारियों। सुभान अल्लाह। मदीने की बिल्लिया हरम के सहन में बिठिया गोश्त की बूटी उछलाए दी न खाई दी। शहर की बिल्ली बिठी गई पान आजमायो गोश्त जो बूटो खड़ी जेकर बिल्ली मदीने जी के उछलाए दे न खाई दी सगड़ो करे प्यार सा हथ सा खराई से खाईंदी उतों जा कालाई कुतड़ा बिल्लियों आने अदब वारियों न कहे रूह के रंज कने दिसी रहबर मदीने जो। मदीने में एकड़ो मुझो दोस्त मुके मिलो जिद्दे में रहंदो आया मदीने में आयो से दिल्ली मदीने जी ॾाढी वणी पंहिंजी गाड़ी में खयो मुझो मदीने जी सुखड़ी बिल्ली खणी दो जिद्दे खणी दो पंहिंजे घर चीमू गोश्त वरतो बिल्ली जे खाज वरतो गाड़ी में विहारियो में जैसी तई मदीने जे हथुन में हुई बिल्ली चुप जेडी मल मदीने जे हथुन खां बाहर निकती त बिल्ली रोण शुरू कयो बिल्ली रिहू करण शुरू कयो बिल्ली रिहू करण शुरू कयो जे मां तकड़ो तकड़ो जिते पहुतुस मूं समझो बिल्ली के का बीमारी थी आ को दर्द थियो आ जानवरन जे डॉक्टर वट खणी वियुस अबाही बिल्ली मदीने में आंदी थम रड़े थी रोए थी गोश्त नथी खाए जे बिल्ली किथों आंदी थई मुझो मदीने में आंदी थम जे वारो कर जल्दी कर मदीने जी बिल्ली के मदीने दे मोटाए किथे ने जोड़िया न फाटी पर जानवरन के भी मदीने जी मोहब्बत आ जे मुस्तफा दे दरजो टुकुर खादो आ वा बिल्ली भी मदीने जी जुदाई सही मौला मदीना दिखार पे भली मार लहने जागा यखड़ने जा। मुझे बड़ा दोस्त ताइफ में रहता कि ताइफ में हर हफ्ते में जुम्मो चे मदीने में पड़ा जी मुझे पासे में अरब सेठ रहंदो बड़ो करोड़पति ताजर हो मुझे जी हर हफ्ते काडे हलो तो वनी हिते मस्जिद में आइन जा मदीने में तो वनी मुझो तो मदीनो ॾिठो जे मुझे अच्छी दाढ़ी थी मां अॼु ताईं मदीने न पियो मुझो मास लैंड क्रूजर पटे तुझे घर में बीठो तेल जो खर्च मां थो भरिया हिकड़ो भेरो
मदीनो दिसिया हिकड़ो बेरो खर्च मां तो करया कि मूं वटि पैसे जी कमी आहे छा तेल किलो तो मूंखे तेल जो ऑफर कयो मूं चयोमांसि मां ॿाहूं मदी चवां थो हिकिड़ो भेरो मदीनो ॾिसी चई ठीकु आहे मां तुंहिंजे चवण सां वञा थो ॿार बि तयारु कई नियाणियूं पुट नंढा वॾा तयारु करे मदीने वियो चई हफ़्ते खां पोइ मोटियो पर अखियुनि मां ॻोढ़ा वहनसि पिया मूं पुछियोमांसि साईं हेतिरा ॾींहं काॾे विया हुयो चई यार तुंहिंजी महिरबानी तो मूंखे मदीने जो ॾसु ॾिनो चई जेॾी महिल मां मदीने में पहुतुसि त मुंहिंजे दिलि खे लॻे पियो त राहत मिली वई रूह खे फ़रहत मिली वई चई जीअं मस्जिद नबवी में अंदरि दाख़िल थियुसि मूंखे ईअं लॻो जीअं मच्छी दरिया खां ॿाहिरि तड़पंदी फटकंदी आहे पर दरिया में विझिजे त करार में अची वेंदी आहे जेॾी महिल मस्जिद नबवी में पहुतुसि मुंहिंजी दिलि खे ईअं करार मिली राति रहियुसि सुबुह जो मूं मोटण जो ख़्यालु कयो न्याणी नंढड़ी पुट नंढड़ा ॿारड़ा बि गॾु हुजनि जेॾी महिल मूं तयारी कई वापसि ताइफ़ ॾे मोटण जी उहा नंढड़ी न्याणी पई चए बाबा काॾे थो वञी मुंहिंजो पुट वापसि पंहिंजे घर ताइफ़ था हलूं चई बाबा तूं भली ताइफ़ मोटी वञो आऊं मदीनो न छॾींदसि मुझी नंढड़ी न्याणी रोई चे पई बाबा अफसोस आहे जो हेतिरो ज़मानो तो असांखे मदीनो न ॾेखारियो बाबा जेको मदीनो में मज़ो आयो आहे सो दुनिया जे कंहिं बि शहर में अहिड़ो मज़ो न आहे जहिड़ो सोणे नबी जे शहर में सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे क़ुरान मां सूरत निसा जा जेकी लफ्ज़ मूं पढ़िया रब तो फरमाए वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक महबूब इन्हनि खे चओ जे पंहिंजे जाननि सां ज़ुल्म करे वेठा आहिनि गुनाह करे बुरायूं करे वेठा आहिनि जाऊक तुंहिंजे दर ते अचनि यानी मदीने गुनहगारनि खे ॿुधाए बदकारनि खे ॿुधाए हबीब तुझे दर ते अचन जाऊक तुझे बारगाह में अचन फस्तगफिरुल्लाह पो उते अची अल्लाह का बख्शिश घुरन उते अची रब का माफी वठन वस्तगफर लहुमुर रसूल ऐ रसूल भी उन्हनि जे लाइ बख्शिश तलब करे रसूल भी सिफारिश करे लबजतुल्लाह तव्वाबर रहीमा अल्लाह के तौबा कबूल कंदड़ ऐं वॾी बाछ करण वारो लहंदा जे गुनहगार हिन बदकार हिन हबीब तुझे बारगाह में अचन तुझे द्वारे ते अचन इते अची माफ़ी वठन तू भी सिफारिश कर मां रब माफ़ी भी ॾींदो मान रहमत जा झोल भी भरे ॾींदो पाकिस्तानी हाजन जो निकतो मक्के में ना मदीने सुभान अल्लाह तो जाए घर में डाल चल से केड़ा केड़ा घर में डाल जी मक्के मजा बस्ते चढ़ासी मदीने शरीफ रवानगी हुई सुभान अल्लाह जिन मन बस हली 40,000 के 43 मुसाफिर बस में सवार हुजन बस रस्ते ते रुकी बेपारी नमाज थी मानू होटल ते विया मानी खाधऊं मोटी आया बस हारून हण लगी सब पसींदर अची विया पर हिकड़ी सीट खाली हिकड़ो मुसाफिर ना आयो ड्राइवर पूछो भाई सीट खाली है हिकड़ो मानू न पहुतो आ अचे त हलो मदीने ॾिठो त हिकड़ी औरत जेका उन सीट ते वेठल हुई उहा औरत अञा न मोटी आ वही ॾिसण त होटल जे बेंच ते वेठी आहे अखियूं मदीने ॾिठसि माई ज़ार ज़ार रोए वेठी बस वारनि चयो को दर्द आ को सूर आ बुखार आ पेट में सूर आ इते अस्पताल भी आए डॉक्टर भी आए तोखे दवा वठी ॾियूं पर माई जो दर्द को भी कोने मर्ज़ को भी कोने वेतर वठी रोअण लॻी
माई रोई चयो त मां हिकड़ी बद किरदार बद पेशा औरत आहियां मुझी जिंदगी गुनाहन में गुजरी आ हाणे मदीनो वेठो आयो आ मुस्तफा पाक आ हुजूर जो मदीनो मुझे सोने नबी जो शहर पाक हुआ मां कतनी गुनहगार बानी रोआ थी त मुंह केड़ो सुहावियायम सुमरा मुझो मेरो मोतियो में मञण मुत पियो में जिते हलण नाहे हुस्नरी सुहावियायम सुमरा मुझो केडे में कमाल वन्या किया वतन ते जेबी मुजमाल तो सुहा सरतन विच में माई रोई रणू करे रोई चवण लगी त आऊं कीअं बिछा हींअरे आऊं कीअं बिछा हींअरे अंगण तुझे अचण जी मुझा मेरा पैर अंगण तुझो उजरो मुस्तफा जो मदीनो पाक हुआ मैं गुनहगार बानी आया मुंह दिखाने जे काबिल नया कंध खण जे काबिल नया रोआ थी त पाक नबी जे केड़ो जवाब दे मेरे सारी गुनाहन में या रसूल अल्लाह मेरे सारी गुनाहन में विन्यायम या रसूल अल्लाह करे सो तो कसे कच जो विन्यायम या रसूल अल्लाह वही जवानी आई पीरी तभी लजकान का पेई वारे लिख के अगते बधायुन या रसूल अल्लाह बस वारा परचण ते माई रोण ते उन्हें बस में हिकड़ो वली अल्लाह वारो वेठो गर्दन झुकियल वा उल्टी है चौल चलते ये दीवान गाने इश्क आंखों को बंद करते हैं दीदार के लिए वली जा गर्दन झुकियल हुआ अखियों बंद आने मदीने वाले साईं जो दीदार थी साईं फरमाता वञ इन न्याणी खे मुझा सलाम चो चईस छा तो कुरान न पढ़ियो आ वलो अन्नहुम ज़लमू अनफुसहुम जाऊ जे पंहिंजे जाननि सां ज़ुल्म करे वेठा आहिनि गुनाह करे वेठा आहिनि अभी वतू ते दर ते उते अची माफ़ी वठनि अल्लाह उन्हनि जी तौबा बि क़बूल कंदो रहमत जी ख़ैरात बि ॾेई छॾींदो खुशखबरी ने समा हल मदीने वाले साईं तो के सलाम कयो उनका मदीनो वो मदीनो आ दीदा जी त गदला गुनहगार मोटना त पाक करे धोई मोई हल जे मदीने न हल जे हलो मदीने हलो मदीने मदीनो ठाड़ने जो ठारो उते रहमत उते बरकत उते दिन में जो करार चो सल्लल्लाहु सल्लल्लाहु
चाय ते बैठो सॼो ॾींहुं बैठो शाम जो मोटी आयो घर वारनि पुछियो त सोना उमिरि थी सॼो ॾींहुं किथे हुयो फरमायो जन्नत जे बाग में हैरत में पुछो त जन्नत जो बाग दुनिया में आहे छा कि तव्हांखे मुंहिंजे नबी जी ॻाल्हि ते यकीन न आहे छा साईं फरमाइनि था मां बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियादिल जन्नत मुंहिंजे घर ऐं मुंहिंजे मिंबर जे विच में जेको ज़मीन जो टुकड़ो आहे इहो जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ आहे जन्नत जो बाग़ ॾिसणो अथई त मदीने जन्नत जो पाणी पीअणो अथई त मदीने पर साईं फरमाइनि था हाज़ा जबलुन उहदुन युहिब्बुना व नुहिब्बुहु ए उहद जबल आहे इहो मूं मुहम्मद सां मोहबत रखंदो आहे मां इन सां मोहबत रखंदो साईं फरमाइनि था हाज़ा जबलुन मिन जिबालिल जन्नत ही जेको जबल आहे इहो बेहिश्त जे जबलनि मां हिकिड़ो जबल जे जन्नत में मदीने वारो साईं वेंदो न उन जन्नत जे दरवाज़े ते उहद जबल बीठल पुट तव्हां चाहींदो त अहिड़ी शइ जन्नत वारी दुनिया में ॾिसां मदीने वञो जबल उहद खे ॾिसो नज़र जंहिंजी कमज़ोर हुजे न उहो जबल उहद खे ॾिसे रोज़ानो वञी कलाक ॿ कलाक ॾिसे नज़र चुकी थी सुभान अल्लाह ये जबल पहाड़ पर मदीने वाले सां मोहब्बत रखी साईं फरमाइनि था जे जन्नत में मां मोहम्मद करीम हूंदुसि उन जन्नत जे दर ते उहद जबल बीठो सुभान अल्लाह हुजूर जन जबल उहद ते चढ़िया हज़रत अबू बकर बि गॾु हो हज़रत उमर बि गॾु हो हज़रत उस्मान बि गॾु हो सुभान अल्लाह सुजाग वेठा जबल ते चढ़िया न त जबल झूमण लॻो सुभान अल्लाह जबल हेठि मथे तॾ ॾियण लॻो जीअं ख़ुशीअ में को झूमंदो आहे न हींअर जो मदीने वारे जी ॻाल्हि थींदे फ़क़ीर जज़्बे में अची विया जेॾीमहिल जबल उहद ते मुस्तफ़ा जी जा कदम लॻा त जबल झूमण लॻो मदीने वारे साईं लत हणी फरमायो त उसबुत उहद फमा अलैक इल्ला नबियुन व सिद्दीकुन व शहीदान ए जबल उहद चुप कर हे झूमण छॾ तो ते हिकिड़ो नबी आहे ॿियो सिद्दीक आहे ॿ शहीद आहिनि 12 साल जेका अबू बकर हज़रत उमर के बाद में शहादत मिलण वारी हुजूर गद में ख़बर सुभान अल्लाह उस्मान के जेका बाद में शहादत मिलणी हुई सब मदीने वाले के गद में ख़बर हुई साईं फरमाए त हिकिड़ो नबी आहे ॿियो सिद्दीक आहे यानी अबू बकर आहे ऐं ॿ शहीद तो ते बीठा आहिनि उहो त माठ कर उहो त झूमण बंदि कर मदीने वारे खे सुञाणे पियो सुभान अल्लाह जेकमा बाद वाला अल्लाह अफसल मुस्तफा की सुञाण बेशक सुञाण न है न सुभान अल्लाह ते इहो जे तो नबी जी इज्जत वडे भाग जेतरी आहे के सुञाण न पर जे सुञाण आ त चपल बिचे तो मुस्तफा मुंह ते कदम रखाइनि झूमे ऐं को नतीजो केड़ो साईं फरमाता जे जन्नत में मां मोहम्मद हूंदुसि उन जन्नत जे दर ते जबल सुभान अल्लाह मुखे त ॿुधायो जे जबल उहद कहिड़ी नमाज़ पढ़ी कंध ते बिस्तरो खणी तबलीग कई चिनो कढी आयो छा कई केड़ो अमल इन जबल जो जो मुस्तफा वारे जन्नत में यो जबल वेंदो बस ॻाल्हि हिकिड़ी आ युहिब्बुना व नुहिब्बुहु जबल मुस्तफा सां तो मोहब्बत रखे मदीने वारो इन जबल सां तो मोहब्बत रखे जेकी मदीने वारे सां मोहब्बत आ हुजूर सां गॾु जन्नत में हूंदो अज तव्हां मूंसां वाइदो कयो त मदीने वारे सां मोहब्बत रखो सोने नबी सां सच्ची मोहब्बत सिद्धानी दावा न तरह मोहब्बत नज़र अचण खपे बेशक हिकिड़ो माण्हू हुजे सैयद जे पासे में को घर होसि सुबुह जो उथी इमाम जे सैयद जे ज़ात दा सिर कुर्बान
ॾींहंनि खां पोइ सैयद को भरी गाह जी खणे पियो अचे कि मुरीद सचो बि सिर कुर्बान करणो भाई भरी थो वठे चे सही सदको वञे मां पंहिंजे अदब में बीठो भरी पंहिंजी पाण खणंदा कि मां अदब में भाई मां पता इहा सिका इहो साल कुर्बान करण जी दावा करण वारो भरी नथो खणाए सघे मिठा मोहब्बत में दम दावा भरण सां न थींदी आहे मोहब्बत इहा आहे जो मुस्तफ़ा जे दीन ते हले सुन्नत ते हले शरीयत ते हले जे नमाज़ न पढ़ंदा आहियो हबीबन जो आर्डर आहे नमाज़ पढ़ो पढ़ंदो नमाज़ साईं फरमाईंदा कसु शलारिब वरखुल लिहा मुछूं कटायो सुवारियूं रखायो खालिफुल मजूस मजूसिन जी मुखालफत कयो मजूसी मुछां रखंदा आहिनि दाढ़ियूं कूड़ींदा आहिनि मुहम्मदी आयो त मुछां कटायो सुवारियूं रखायो हलाल खाओ बच्चन के हलाल खारायो रिश्वत न वठो ब्याज न वठो चोरी न कयो गरीबन सां सुल्म न कयो कारोकारी करे न मारियो न्याणियुनि जा हक़ हिन न्याणी बालग थिए उनखे उथारियो शादी करायो न्याणी बेहारण हराम आहे न्याणी पैसनि ते खपाइण हराम आहे जेको न्याणी पैसनि ते खपाए थो क़यामत जे ॾियारे अल्लाह फरमाए थो उन सां मां रब जंग कंदुसि जेको ब्याज खाए थो उन सां मां अल्लाह जंग कंदुसि अल्लाह जंग करे खटंदो या हाराईंदो जवाब सुनता जो मुंडे अल्लाह जंग करे सो हाराईंदो ब्याजी हाराए वेंदो न्याणियूं खपाइण वारो बर्बाद थी वेंदो ओ मिठा हलाल खाओ बच्चन के हलाल खारायो कंहिंसां जुल्म न कयो कंहिंसां ज़्यादती न कयो कंहिंजो हक़ न खाओ रब तव्हांखे कुर्सी ॾिनी आहे न पावर तव्हांखे ॾिनो आहे न हिन वर्दी वारनि खे मां सदके वञा हिन जो हुकुम थो हले मिठा हिननि जे मथां वॾी ज़िमेदारी आहे मदीने वारे साईं फरमायो त वर्दी वारो हिकिड़ी राति जी पहरेदारी चौकीदारी ॾिए सुतल माण्हुनि जे 60 सालनि जी इबादत खां पुलिस वारे जी हिकिड़ी राति जो पेट्रोल वधीक छा न मारो 60 सालनि जी इबादत खां मथे आहे ही क़ौम जा मुहाफ़िज़ आहिनि उन्हनि खे मुहाफ़िज़ थियणु खपे ग़रीबनि सां हॾ ॾोखी ऐं हमदर्द थियनि माशाअल्लाह जेकॾहिं उहिदे वारो ग़रीबनि जो हमदर्द बणिजे बिना हिसाब जे जन्नत ॾे असां फ़क़ीर माण्हू 100 भेरा तकरीरूं कयूं पर हिकिड़ो डीसी साहिब हिकिड़ो आर्डर कढंदो हज़ारनि जी ज़िंदगी ठही हज़ारनि खे उहो नफ़ो पहुचाए सघे थो ख़ैरुकुम मदीने वाले साईं फरमाए त ख़ैरुकुम लिन्नास तव्हां में सभिनी खां भलो माण्हू उहो आहे जेको माण्हुनि सां भलो हलंदो माण्हुनि सां सुठो हलंदो आहे माण्हुनि सां सुहिणो सलूक रखंदो आहे माण्हुनि सां सुहिणो वर्ताव रखंदो आहे इहो तव्हां में सभिनी खां भलो अॼु मूंसां वाइदो कयो कंहिंसां नाजाइज़ी न कंदो कंहिंसां नाइंसाफ़ी न कंदो कंहिंजी दिलि न ॾुखाईंदो वॾनि जी इज़त कयो नंढनि ते बात वॾो वॾी छिॾाइण वारो साईं फरमाईंदा अल बरकत मा अकाबिरकुम बरकतूं तव्हांजे वॾड़नि सां असां नव भाइर आहियूं नव मुंहिंजे अमड़ खे चयो तूं मूंसां रह अमड़ मूंसां रही हाणे अलाह जन्नत में आला दर्जा ॾींदुसि वफ़ात करे वई आहे मूंसां रही सभई भाइरुनि खां मूंखे रब ख़ुशि कयो मुंहिंजा सभु भाइर पर जेका नवाज़िश मूंसां थी मां सम्झां थो अमड़ जी दुआ बाबा जान पीउ खां नफ़रत न कयो मां खां नफ़रत न कयो 4 पुट आहिनि मां जी घट खणी हिकिड़ो हुन ॾे थो मोकिले ॿियो ॿेड़े थो मोकिले मूं ठीकु घणा जामा जो हिकिड़ो माण्हू मूं वटि आयो चई बिजली जी तार खोले ॾियो त मां मरां पाण खे ख़ुदकुशी थो कयां मुंहिंजो छो चई 4 पुट अथमि हीअ पुठी जो खोली त कुहाड़नि जा कन ठहिया पिया मुंहिंजो चोरनि फुरियो अथई दाड़े में लुटियो अथई कंहिं मारियो अथई चई 4 पुट आहिनि हिकिड़ो छले बीठो आहे ॿियनि मूंखे कुहाड़नि जा कन पुटनि मारियो आहे मुंहिंजो छो मारियो अथई कि तूं खंघी थो राति मां पाणी थो कढी असांजो घर थो ख़राबु करी मुंहिंजो भला मूंखे बीमारी आहे खंघार थो मुंहिंजी दवा करायो चई दवा करायो तूं चङो भलो थी कहिड़ी कोडर हलाईंदे कहिड़ो हर्ब हलंदे कहिड़ो ॿनी जो रोंडो कंदे लावारो कंदे कहिड़ो तूं कमु कंदे तो ते ख़र्चु कयूं तुंहिंजे दवा जे मथां इहो ख़र्चु ई पाणी में आहे
जे मूंखां नो थे घर मां कढी छॾियो त मूंखे ॿियो बिजली खोले ॾियो त ख़ुदकुशी कयां मुस्लमान ॿुॾी मरण जो मक़ाम आहे जो मुस्लमान सदाए 4 पुट पंहिंजे कुराड़े पीउ खे घर मां ईअं कढी छॾे खुदा जो ख़ौफ़ रखो पीउ माउ जी इज़त कयो अबे अमड़ जो एहतराम कयो वॾनि जी ताज़ीम कयो नंढनि जे मथां बाज कयो हर कंहिंजे लाइ शफ़क़त मोहबत पैदा कयो हुज़ूर बि राज़ी थींदा अल्लाह बि राज़ी थींदो रब तव्हांजे लाइ मदीने जा रस्ता